दोस्तों ही दी मुझी नंढड़ी अनमोल अंबड़ी पटिया होॾां अनम भी अंबड़ी पटे थी ऐं ही भाऊ ॾिसो अंबड़ी कीअं थो पटे हे जेके हेठि किरनि थियूं किरनि टे ॼणा वण ते चढ़िया बीठा आहिनि मथे जेके अंबड़ियूं पटनि था हितां शायदि नज़र न अचनि सिज आहे बाक़ी हे ॾिसो कीअं खपे में लॻा पिया आहिनि पूरे बाग़ में मज़ूर फैलियल आहिनि पूरे बाग़ में हीअ ॾिसो ताज़ी ताज़ी अंबड़ी पटी आहे अनमोल ऐं होॾां अनम लॻी पई आहे पटे ई हथ बि ख़राबु थींदई ईअं लॻी लॻी थींदई हा पेटियूं बि ठाहिनि था के पटींदा था अचनि के रखंदा था अचनि तव्हांखे विज़िट कराइजे हीअ ॾिसो मज़ूर लॻा पिया आहिनि ऐं वणनि ते बि चढ़िया पिया आहिनि पटियो 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 ओए हे लकिड़ो आहे हिन वटि ऐं लकिड़े में खारो आम खा रहे भैया आम बड़े होते हैं ये खारो आहे हिन में माना अंदर फासाए पोइ हिनखे छिक था ॾियनि ऐं ओए भाऊ हथ कर हथ बार का छिकरा अच्छा हे मथां उछलाएसि थो हे वरी माना कटे में अंदरि विझे थी अंबड़ी हाणेसि पट हे कटे में जीअं अंबड़ीअ खे नुक़सानु न थिए ऐं जेको आहे सो हेठि अची आराम सां किरे हर वण ते जेको आहे मज़ूर वेठा आहिनि हर वण ते हेठि किरी वॾा मज़ा लॻा पिया आहिनि मज़ो लॻो पियो असां इंजॉय था कयूं ऐं तव्हांखे बि हिन इंजॉय खां जेको आहे मज़ो वठाईंदासीं वाह 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 वाह